नाज़रीन, शहबाज शरीफ़ इमरान ख़ान के ॻाल्हियुनि जी आछ कई, संदसि कंहिं बि अॻवान जवाब न ॾिनो। समाजी राब्तनि जी वेबसाइट एक्स ते जारी कयल ट्वीट में ख्वाजा आसिफ लिखियो त शहबाज शरीफ़ बहैसियत ख़िलाफ़ मुख़ालिफ़ धुर जी अॻवान तौरु क़ौमी असेंबली वियो। केतिरा ई भेरा अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे ॻाल्हियुनि जी आछ कई वई, पर हिन या संदसि कंहिं बि अॻवान जवाब न ॾिनो। ख्वाजा आसिफ लिखियो त PTI बानी ॾाढाई सां अपोज़िशन तरफ़ पुठीरो बीठल आहे। उन ॾींहं में इमरान ख़ान जो उन वक़्त जे चीफ ऐं ISI सरबराह सां इश्क जमान हो। लीगी अॻवान ॿुधाए त वज़ीर आज़म बणिजण खां पोइ बि शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली जे फ्लोर मीसाक मईशत जे दावत ॾिनी। वज़ीर आज़म पाण हली उन्हनि जी सीटनि ते वियो। मुख़ालिफ़ धुर जे अॻवान समेत PTI जे फ्रंट सीटनि ते वेठल समूरी क़यादत सां हथ मिलाया। हिन वधीक चयो त जमियत उलमा इस्लाम फज़लुर रहमान जे UIF जी क़यादत में महमूद ख़ान अचकज़ई सां हाल अहवाल कयो। छा को मुसबत जवाब मिलियो, पर इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश ते ज़ोर भरियो वियो।